सभिनी सिंध वासियुनि खे सॼी दुनिया आलम इंसानियत खे लतीफ़ चयो हुयो। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। आलम सब रब बि आलमीन जो मोहम्मद रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि रहमतुल आलमीन। लतीफ़ बि चयो सॼे आलम जो ख़ैर हुजे। अॼु सकाफ़ती ॾियारो आहे, पर असीं यकीन कयो त सिंध वासियुनि जी ईद हुजण जे बावजूद बि असीं ॾुखायल आहियूं, असीं ग़मगीन आहियूं। अॼु बि हिन कल्चर सकाफ़ती वेसन ऐं वॻनि में असांजो अंदरि मातम थो करे। अॼु बि असीं मातमी आहियूं। सियालकोट में प्रियंका कुमारा श्रीलंका जो वासी पोस्टर हलाइण जे इल्ज़ाम में हुनखे गीले गीले मारियो वियो ऐं उनखां पोइ साड़ियो वियो ऐं जुनून जी हद हुई। जुनूनी उन ते सेल्फियूं कढाए रहिया हुआ। लतीफ़ जे धरतीअ जे वासियुनि जो ॾाढी दिलि ॾुखियल आहे, अंदरि ॾुखायल आहे। मोहतार के निज़ाम सिंध खे गभा गभा करे छॾियो आहे। मोहतार को निज़ाम छातीअ लाथल क़ुर शरीफ़ खे गोलियूं हणी शहीद करे थो छॾे। मोहतार को निज़ाम धारियुनि जी दलाली कंदे शहीद नाज़िम खे गभा गभा करे थो, क़त्ल करे थो ऐं शहीद नाज़िम पंहिंजे धरतीअ जे, पंहिंजे वतन जे पखियुनि तां क़ुर्बान थी वञे थो। ऐं इहो मोहतार को निज़ाम जंहिं सिंध खे बंदि खिचीअ में करे छॾियो आहे, अॼु असीं ॾुखायल आहियूं। छाकाणि त सिंध धरतीअ ते रोज़ नौशीननि जो क़त्ल, यूनिवर्सिटियुनि जो क़त्ल, तइलीमी इदारनि में नियाणियुनि जो क़त्ल ऐं पखियुनि जो क़त्ल, वननि ऐं ॿननि ऐं भॼनि ऐं सरकारी मिल्कियतुनि जो क़त्ल, सिंध जे नौकिरियुनि ऐं धाड़नि जो, सिंध जे नौकिरियुनि जो क़त्ल, सिंध जे मेरिट जो क़त्ल, सिंध जे मौसम जो क़त्ल। असीं ॾुखायल आहियूं। असीं सकाफ़ती ॾियारे ते श्रीलंका सां फ़ैज़ियत था कयूं। श्रीलंका वारो प्रियंका कुमारा जा वारसो, लतीफ़ जे धरती जा वारिस सकाफ़ती ॾियारे ते ॾुखायल आहिनि। लतीफ़ जे धरती जा वारिस तोसां पोइ श्रीलंका वारो तव्हां सां फ़ैज़ियत था कयूं। असां जो ही सकाफ़ती ॾियारो सॼी सिंध में, सॼी दुनिया में, सॼे आलम में मल्हायो पियो वञे ऐं असां सिंधवासी ख़ुशि बि आहियूं। हेतिरनि सारनि ॾुखनि जे बावजूद बि जॾहिं त ख़बर आहे त सिंध जी हालति छा आहे, इहा कंहिंखां ॿुधी त कान्हे, उन जे बावजूद बि हिन सकाफ़ती ॾियारे ते ऐं सिंध यूथ एक्शन कमेटी जे तरफ़ां, मोरो वासियुनि जे तरफ़ां असां राशिद मोराई खे यादि कयो आहे। साईं राशिद मोराई साईं असांजे धरती जो शाइर आहे। अॼु असां पंहिंजे सकाफ़ती ॾियारे में मोरे जे शहर में साईं राशिद मोराई खे भेटा था ॾियूं, शहीद नाज़िम खे भेटा था ॾियूं, रहबर सिंध साईं जीएम सेठ खे भेटा था ॾियूं, जनरल सिंध, शहीद सिंध शहीद बशीर खान कुरैशी के भेटा था ॾियूं। हीअ धरती सिंध जे शहीद न्याणियुनि खे भेटा थीजे। ही काफ़िलो सिंध जे शहीदनि खे भेटा थो ॾिए। ही काफ़िलो सियालकोट जे फैक्ट्री में
शहीद थियल प्रियंका कुमारा के भेटा थोजे ही काफ़िलो सिंध जे यूनिवर्सिटी में क़तल थींदड़ न्याणियुनि के भेटा थोजे इन खां पोइ असां सिंधु दरिया ते वेंदासीं उते सिंध यूथ एक्शन कमेटी सिंधु दरिया के भेटा ॾींदी ऐं गुलनि छावर कंदी ऐं हिन धरती ऐं आलम जे आबाद हुजण जूं दुआऊं कंदी। महिरबानी।